सुने ही सही पर समझे ही कौन। वतायो फ़कीर कंहिं मुसाफ़िरी तां मोटी रहियो हो। पंधु तमामु घणो हो, सो अलाह खे सवाल कयईं त मौला का सवारी ॾियार त पंधु खां छुटां ऐं झटि पहुचां। इहो ख़्यालु करे अकबर थियो त हिकु सिपाही बीठो हो जंहिंजी घोड़ी ताज़ी वियाही हुई। सिपाही हैरान परेशान हो त केॾी महिल फर उथी हलण जहिड़ो थींदो जो थाणे ते पहुचंदुसि। उते जो वताए खे अबालनि हालनि में रस्ते तां ईंदो ॾिठाई त सॾु करे चयाईंसि त सिगो थी ही फर कंध ते खण ऐं मूंखे थाणे ते पहुचाए, पोइ भली हलियो वञ। वताए फ़कीर चयो त आऊं ग़रीब मुसाफ़िर आहियां, परे वञिणो बि अथमि, मूंखे छॾ। पर सिपाही हिकु ॿ चप कशी करे ऐं ज़ोरी फर खणी वताए जे कंध ते रखियो। फ़कीर चबुक जे करे लाचार मजबूर थी फर खणी उथी हलियो ऐं वाट ते निमाणियूं अखियूं खणी चयाईं, मथे ॾिठाई, ए मौला सुणे ई सही पर सम्झे ई कोन। मूं चयो त मूंखे कंहिं वहट ते सवार कर, पर तो वरी माॻे मुंहिंजे मथां वहट चाढ़े छॾियो। सची उम्मीद आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।